हिते वेहो। ही तुंहिंजी बांसुरी जी धुन कहिड़ी आहे? सांवरो, भैरवी या सिंधड़ो? साइण मां बेसुरो आहियां, मूंखे सुरनि जी कहिड़ी ख़बर। ही कोयारी आहे या भैरवी? तुंहिंजी बांसुरी जी तवार छो भला मुंहिंजी निंड फिटाए छॾियूं आहिनि? साइण तव्हांजो हिते पेर खणी अचणु तूफ़ान आणे सघे थो। किथे ईअं न थिए जो इहा ॻाल्हाईंदे ज़बान हमेशह हमेशह जे लाइ बंदि न थी वञे ऐं अखियूं सांत में अची वञनि, मूंखे का बि ख़बर न पवे। रब न करे जो ईअं थिए। मां छा कयां सुल्तान? रात जी ख़ामोशीअ में दिल तो ॾे छिके आहे। कॾहिं कॾहिं कारी रात जी ऊंदाईअ में खिवण ऐं वेझ किरी पवंदी आहे। मुंहिंजो कखां घर आहे, ही सड़ी वेंदो, जंहिंजी खाक बि न रहंदी। सुल्तान, तूं मूं ते भरोसो छो नथो करी? मां बि त तोसां गॾु आहियां न। न साइण, मुंहिंजी भर में ग़रीबी एहसास मूंखे रोकनि था। तव्हांजो राति जो हिते अचणु मूं मिसकीन जे मथां ॼण क़यामत जो अचणु। त पोइ ॾस ॾे त मां पंहिंजी दिलि खे कीअं विंदरायां जंहिंमें तुंहिंजी मोहबत घर करे वई आहे। साइण पंहिंजे दिल जे एहसासनि खे निंड कराए छॾियो। खुदारा मूं ते रहम कयो। मां तव्हांजे लाइक़ु न आहियां। त पोइ उहा नदी ॿुधाए जंहिंजे पाताल में मां कंहिं सुल्तान खे ॻोल्हियां? न सुल्तान न, तूं उहा टारी आहीं जंहिंजे टुटण सां मुंहिंजो साह परवास करे वेंदो। मां बेवस आहियां साइण, मां बेवसी जी संगरुनि में बंदि आहियां। खुदा जे वास्ते मुंहिंजो पाछो मूंखां भरे न कयो। त पोइ मुंहिंजी हिकु ॻाल्हि गौर सां ॿुध। महरू जी मंज़िल तोखां शुरू थी तो ते ई ख़तम थींदी। इहो हिकु औरत जो वचन आहे। साइण, तोखे कहिड़ी ख़बर त हिकु सांझ हिकु ओलियड़े सां ख़तम थी वेंदी। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।